अल्लाह अल्लाह जी लतीफ़ जी लतीफ़। सुखन वारी सधा अल्लाह मतां का मूसी करे सुखन वारी सदा अंदर जिनी अध अल्लाह अंदर जिनी अध डूंगर से डोरी दियूं हो अल्लाह जी लतीफ़। सिरजी तासूर अल्लाह समाए सुख वया सिरजी तासूर। ये बई पूर अल्लाह यह बई पूर निमाणी नसीब थिया हो अल्लाह जी लतीफ़। चल सिंध वसई। वेलकम, स्वागतम, भली करे आया। एतिरो त प्यारा सम्झी विया त ही लतीफ़ जा ॾींहं आहिनि। संदसि उर्स मुबारक टियों ॾींहुं ख़तमु थियो आहे। विचें ॾींहं ते जेका अदबी संगत कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां कोठाई वेंदी आहे उन में हिन बंदे बि साईं ते पेपर पढ़ियो। वरी ॿिए ॾींहं ते सच टीवी ते सुबुह जे मॉर्निंग शो में लतीफ़ साईं ते बेदल सां गॾिजी असां पंहिंजो नज़राना अक़ीदत पेश कयो। कल्ह आर्ट्स काउंसिल में वरी लतीफ़ साईं ते पेपर पढ़िया विया ऐं म्यूज़िक प्रोग्राम मुसलसिल। सलाह त दुनिया में कंहिं बि शाइर जी शाइरी तॾहिं मानता माणे थी जॾहिं उहा ॻाई वञे थी। जेकॾहिं साईं जो ही कलाम शहर शहर में ॻोठ ॻोठ में नगर नगर में एतिरो ॻायो वञे थो, एतिरनि सभिनी फ़नकारनि पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई आहे जंहिं करे साईं जो ही कलाम दिलनि में वसे थो। माण्हू झंग झर में झूंगारनि था, महफ़िलुनि में वॾा ज़बरदस्त प्रोग्राम कनि था। न त रसालो त चंद पढ़ियल गढ़ियल माण्हुनि ताईं महदूद हुजे हा। हालांकि भिट धणी जे रसाले खे अज़बर बि कयो वियो आहे ऐं उन जी वॾी फ़ज़ीलत आहे। लतीफ़ साईं दुनिया जे अज़ीम शाइरनि में बिलाशुबा शामिल थिए थो। असांजी सरकार जो फ़िक्र ऐं फ़िलसफ़ो ॾाहप ऐं ॾस हर दौर में रहबरी कनि था। ही शाइरी
दिमाग़ दिलि ॿिन्ही सां इंसाफ़ करे थी। माना जंहिं टेक्नोलॉजी, लॉजिक, रीज़न जी ॻाल्हि था कयूं उहो दिमाग़ आहे, ऐं जॾहिं मोहबत, जमालियात ऐं इश्क जो इज़हार कजे थो त इही दिलि जो मामिलो आहे। ॿिन्ही हंधि साईं असांखे बराबरि आवाज़ ॾिए थो ऐं संदसि शाइरी जी मणिया असांजे लाइ रहबरीअ जो कमु करे थी। मूं तव्हांजे अॻियां 2 बैत झूंगारिया। मां त ईअं पेश कंदो आहियां त ही 2 बैत न आहिनि, सिंधी माण्हूअ जी पूरी तारीख़ साईं लिखी आहे। सिरजी तां सूर, जॾहिं सामाई जेके जवानी जा सुख, त उहे सुख बि लॾे विया। इहे 2 पूर। हाणे जेका ॻाल्हि सम्झजी आहे, मूं निमाणीअ नसीब थिया। हाणे ही बि हिकिड़े शुक्र जी मंज़िल आहे मुंहिंजे नसीब में। जी, त जेके रब ॾिना आहे है जे मूं ॾींदा कांद। वाह वाह, साईं जूं सिटरूं अलाए केतिरियूं केतिरियूं थी मथे में वॼनि थियूं। मूं झोलीअ पाए झलिया। साईं जे एॾनि वॾनि फ़िक्री फ़िल्सफ़नि मां जंहिं ते बि ॻाल्हाइजे उहो तफ़सील घुरे थो। परियां संदे पार जी मिड़ोई मिठाई। हाणे ही नज़र जी ॻाल्हि आहे, ही नज़र जी ॻाल्हि आहे ऐं हिन नज़र सां ताल्लुक़ु आहे दिमाग़ ऐं दिलि ॿिन्ही जो। चए थो कान्हे कड़ाई चखी जे चीत करे, उन में का कड़ाई कोन्हे मिड़ोई मिठाई, परियां संदे पार जी मिड़ोई मिठाई। हाणे मां चाहियां थो त हिन खे थोरो ॿी नज़र सां तव्हांखे ॾेखारियां त तव्हां जेको महसूसु कयो था ॾुख, जी मूं चयो त निमाणीअ नसीब थिया। जेका तकलीफ़ इहा ॾुख या तकलीफ़ असांजे जेका हिसे जी आहे उहा असांजी ॾिनल आहे। गुज़िरियल प्रोग्रामनि में ज़रूरु तव्हां मां किन दोस्तनि ॾिठो हूंदो, न त मां उनखे वर्जात कयां थो त ही सॼी काइनात मकाफ़ाते अमल, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। ही असां लफ़्ज़ चवंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं, सम्झंदा न आहियूं पूरी तरह। ॿिए खे सम्झाइणु ॾाढो सवलो आहे त असां जेको बि कुझु रखूं था उहो फिरी मोटी माॾे ईंदो। ॿिए खे धोखो ॾेई मां 4 पैसा गॾु थो कयां ऐं ॾाढो ख़ुशि थो थियां त यार मूं हुनखे बेवकूफ़ कयो। दरअसल मूं ख़ुदि खे बेवकूफ़ कयो। जी साईं, सही ॿुधो था तव्हां, मूं ख़ुदि खे बेवकूफ़ कयो, हुन खे न, छो त उहो धोखो कॾहिं बि किथे बीहणो न आहे। वरी चकर खाई मूं वटि मोटी ईंदो। जेकॾहिं अखि खुलियल रखो त तव्हांखे अहिड़ा अमल नज़र ईंदा। मूं हिन 64 साल जी उमिरि में अखियूं ॾिठा आहिनि, तव्हांखे बि नज़र ईंदा। ॿिए जो बुरो करे ख़ुशि थियण सां वरी उहो बुरो मोटी पाण ॾे ईंदो। त जेका शइ असां कई आहे उहा असां ॾे मोटी आई आहे। जेकॾहिं सच करे ॾिसो त उन में अलाह कहिड़ो ॾोह कयो। रब त सदाई महिरबानी आहे। ऐं जेकॾहिं असांखे शुक्र करे असां उनखे सहूं था त हुनजी रज़ा वधीक राज़ी थिए थी। जी, त कान्हे कड़ाई
त ही आहे चखी जे चीत करे, त हू वरी बख़्शिश करे थो ऐं हुन जी बख़्शिश हलनि थियूं पियूं। त हुन जे शहरनि खे ॾिसण जो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ो आहे। हा, ॿियो शहर यादि थो अचे, साईं जो ही बैत ॿुधो। साईं चए थो त हू चओ नी तूं चओ वातां वराए। साईं अॼु कहिड़े दौर में वेठा आहियूं ऐं तव्हां असांखे सबक़ु सेखारियो था त तव्हां कुझु न चओ। अॻु अॻराई जो करे खता सो खाए। उहो कीअं खता खाईंदो, इहो मकाफ़ाते अमल सां। हू पोखे थो जेको, उहो उनखे लुणणो आहे। अॻु अॻराई जो करे नज़र त अचे थो साईं, खता कोन थो खाए, हो त लय में आहे। इहे लय वारा मुड़सालू माण्हू ई कंदा आहिनि, जिन वटि अंदरि रहम ऐं ग़रीबी आहे, उहे अॻु अॻराई न कंदा आहिनि। अॻु अॻराई जो करे खता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो कीन की। कॾहिं बि हुनजो मुस्तक़बिल बाज़ार भली तरक़ी करे, भलो नज़र अचे, पर अहिड़ो किरंदो यकीन कयो मुंहिंजी ॻाल्हि जो। पांद में पाए वियो कीने वारो कीन की। जेको कीनो थो रखे, हसद थो रखे, साड़ थो रखे, उहा शइ हुन ॾे मोटी ईंदी। हू ॿिए खे किराइणु चाहे थो, पर पाण किरंदो। ही शयूं थोरो डीपली सम्झणियूं आहिनि। हिन में असांखे ही लॉ ऑफ मोशन, जंहिंजो मां ज़िक्र कयो, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, इनखे खणण जो तरीक़ो आहे। ॾिसो मां इनखे कहिड़े नमूने में खणां थो। फिज़िक्स जो रूल आहे त एवरी एक्शन हैज़ इक्वल एंड अपोजिट। इक्वल ज़ोर हिन में आहे, इक्वल एंड अपोजिट रिएक्शन, पर इक्वल माना जेतिरी मैग्नीट्यूड सां तव्हां अमल कयो था, जीअं बाल खे उछलिबो आहे, उहो ओतिरी फोर्स सां, इक्वल फोर्स सां अपोजिट वापसि ईंदो न जी। त ही जेको असांजे थाट्स जो आहे, जेको हसद आहे, जेको कीनो आहे, जेको साड़ असां ॿिए सां रखूं था, जेतिरी शिदत सां रखूं था, उहो मोटी असांखे मुंहं में लॻंदो। पांद में पाए वियो कीने वारो कीन की। त हिनखे ईअं थोरो सम्झंदासीं। साईं जा जेके बैत आहिनि, बाज़ार त ॾाढा सवला सुठा आहिनि, पर उन्हनि में ॾाढी मणिया आहे। हाणे साईं जो वक़्तु आहे, थोरी देरि लाइ इजाज़त ॾियो, इंतज़ारु कयो, वरी मिलूं था। वेलकम बैक, स्वागतम, भली करे आया। लोचां थी लाहद में हादीअ लहान हद। महिरबानी करे हिननि शहरनि ते गौर कजो, तव्हांजा ॿुधल आहिनि, न त लिखणु चाहियो त तमामु सुठी ॻाल्हि आहे। लोचां थी लाहद में हादीअ लहान हद। नका इब्तदा अब्द जी, नका इंतहा। साईं ही ॿ सिटूं आहिनि, मां सिर्फ़ु ॿ सिटूं पढ़ियूं आहिनि। ही साईं जे फ़िलसफ़े ऐं फ़िक्र जूं वॾी मानादार सिटूं आहिनि। साईं जा कहिड़ा कहिड़ा फ़िलसफ़ा ऐं फ़िक्र तव्हांखे ॿुधाइजनि। नका इब्तदा अब्द जी, साईं वटि इंसानु केॾो मुकमिल आहे, उन जी इब्तदा ई कान्हे। नका इंतहा जी साईं, ही उही इश्क नाहे अदद पुॼाणी पाण लहे। साईं छा सम्झाइनि था? ऐं लोचां थी लाहद में, हद में त ठीकु आहे, लाहद में ॻोल्हणु छा आहे? ऐं लाहद में कीअं पहुचबो? जॾहिं पंहिंजो वजूद विञाइबो। मुंहिंजा साईं, साईं चए थो मां लाहद में ॻोल्हियां थो जी। नाबूदी नेई अब्द खे आला कयो। नाबूदी नेई अब्द खे
आला कयो, माना जेलां थिया नाबूद तेलां गॾिया बूद खे। साईं ही नाबूद हुजणु पंहिंजो पाण खे, पाण जेका आहे उहा वढण जे अमल मां गुज़रणा। हुजो हो वण जो वढे विधाऊं, वढे विधाऊं हुजो वण हुअण जो, हुअण जे वण खे वढे छॾियाऊं। नकी खणनि पाण सी, नकी साणनि पाण, अहिड़ा जिन उञाण आउं जीअंदी उन रे। पाण सां न खणनि माना हू माल मिल्कियत खां वांझियल आहिनि, कुझु न खणनि, सफ़र में हथे ख़ाली। नकी साणनि पाण, हा ही ॾुखियो कमु आहे। त पाण खे बि पाण सां नथा खणनि। ही पाण खे विञाइण जो जेको तरीक़ो आहे उहो सिखणु ज़रूरी आहे। ऐं उन सम्झण खां पोइ हूअ सिट सम्झ में अची वेंदी त नका इब्तदा अब्द जी हिकिड़ो मुसलसिल सिस्टम हले थो पियो, नका इंतिहा। ॾुखियो आहे, पर माण्हू चाहे कोशिश करे आम सोच खे न, रियल फ़िल्सफ़े खे ॾिसे। साईं चए थो अखि उल्टी धार वो उल्टो आम सी, जित लहो वारो लोक वहे तूं ऊंचो वहो भार, मंझां नोच निहार वो पुठीअ रो प्रींहं ॾे, वो पुठीअ रो प्रींहं ॾे। पुठीअ सां प्रींहं ॾे हल, अखि उल्टी धार। त हीअ अखि असांखे साईं खां सम्झणी पवंदी। असांजे लाइ इहो तमामु ज़रूरी पवंदो थी त असां इन फ़िल्सफ़े ऐं फ़िक्र खे जेको बैनुल अक़वामी तौर ते याने सोक्रेटिस, प्लेटो ऐं हा हिकिड़ो इन कंदे मूंखे हिकिड़ो फ़िल्सफ़ी यादि थो अचे जंहिं नियो प्लाटोनिज़म ॾिनो, उहो आहे जहिड़ो तसौफ़। ऐं तसौफ़ जी इंतिहा असांजे लतीफ़ साईं वटि आहे। त इन्हनि हाणे दिलि त थिए थी त इन्हनि सभिनी फ़िल्सफ़नि खे सहेड़िजे, पर वक़्तु असां वटि महदूदु आहे। हींअर साईं जे उस मुबारक जे मौक़े ते साईं ते ई इक्तफ़ा कयूं था। त मां इन करे ज़िक्र कयो त हीअ जेके फ़िल्सफ़ा आहिनि मूंखे वॾनि वॾनि निशे, गोएटे, रूसो, कांट, शोपनहार ऐं सभ खां सुठो फ़िलासफ़ी जो किताबु, तव्हां फ़िल्सफ़े सां थोरो इश्क़ कयो, साईं ॾाढो वणंदो तव्हांखे। जेतिरो घणो फ़िल्सफ़ो पढ़ंदव ऐं पंहिंजी सम्झ खे वधाईंदव, ऐं ख़ासि करे स्टूडेंट्स या यूनिवर्सिटीज़ में पढ़ंदड़ ऐं पढ़ाईंदड़ दोस्त, उन्हनि लाइ अर्ज़ु थो रखां। प्लेजर्स ऑफ फ़िलासफ़ी, विल ड्यूरांट, अ स्टोरी ऑफ फ़िलासफ़ी। असां जॾहिं मास्टर्स में लिटरेचर पढ़णु शुरू कयो त असांजे मथां प्रिस्क्राइब बुक हूंदो, विल ड्यूरांट्स स्टोरी ऑफ फ़िलासफ़ी। ऐं हींअर मां चवां थो उन खां थोरो सेकंड लेवल जो किताबु आहे जेको अवेलेबल बि आहे, प्लेजर्स ऑफ फ़िलासफ़ी। हिन जो जहिड़ो नालो आहे अहिड़ो ई किताबु आहे, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। प्लेजर्स ऑफ फ़िलासफ़ी बाय विल ड्यूरांट। त इन्हनि खे थोरो सम्झण ऐं कन करण सां साईं जा शहर तव्हांखे ॿी मानाउनि में नज़र ईंदा, ऐं अहिड़ा नज़र ईंदा जो चयमि त दिलि ख़ुशि थी वेंदी। साईं जूं सिटूं एॾियूं इन्वर्टेड आहिनि। मां दुनिया जी अंग्रेज़ी, फ्रेंच, इहे सभु शाइरियूं अंग्रेज़ी जे मार्फत पढ़ियूं आहिनि, पर साईं जहिड़ो कमाल मूंखे नथो नज़र अचे। हाणे इन्वर्टेड माना शाइरी जेका कबी आहे न, मूंखे साईं, मां 8हीं 9हीं में हुउसि जॾहिं मां साईं जे नाले खां चङी तरह वाक़ुफ़ु न हुउसि,
स्कूली दर्सी किताब में मूं हिकिड़ी लाइन पढ़ी, कहिड़े मंझि हिसाब हुअण मुंहिंजो हो तरीअ। अलाए छो उन दौर में तॾहिं मूं में अदबी कीड़ो हुयो, मूंखे हिन ॾाढो मोहियो। हुअण मुंहिंजो हो तरीअ कहिड़े मंझि हिसाब, वाह वाह। तॾहिं असां सिंधी ॿार बि चवंदा हुआसीं, बाबा खोड़ो ई नथो लॻे, कहिड़े हिसाब में यार। यानी मोहबत खे ॿुधाइणु, कहिड़े मंझि हिसाब हुअण मुंहिंजो हो तरी। त साईं जूं अहिड़ियूं इन्वर्टेड लाइन्स आहिनि जंहिंमें फ़ैसिलाती शयूं मिलनि थियूं पियूं ऐं उहे ॾाढियूं वणनि थियूं। साईं खे सलाम करणु 2-3 साल अवल जी ॻाल्हि आहे, उते साईं जा शयूं मिलंदियूं आहिनि ऐं साईं जी शाइरी उनजे रोज़े जे करे अजरक जे मथां ठाहे विकिणंदा आहिनि। तव्हां वटि बि हूंदी, मां वटि ड्राइंग रूम में लॻल आहे, मां आंदी। छा उहा लाइन, उहा हिकिड़ी लाइन आहे न जेका ॾाढी सुठी उणत सां ठाहे लिखनि था, कान घुरिजे मूं हयाती होतन रेय। वाह वाह। कान घुरिजे मूं हयाती होतन रिय, महबूब खां सवाइ मूंखे हयाती घुरिजे ई कोन। पर चवण जो अंदाज़, सिटरा त ॾिसो, चई ॾेखारियो। चितां जे न चुरनि अलाह उन म विसरां। ॿुधो बसि, मूंखे मज़ो थो अचे त हीअ लाइनियूं मूं वटि अज़बरनि ख़ुदि ब ख़ुदि ईंदियूं। चितां जे न चुरनि, चित तां लहनि ई नथा। अलाह उन म विसरां, छल उन्हनि खां मां न विसरां। यानी प्यार जा अहिड़ा अंदाज़, हे अलाए केतिरियूं लाइनियूं मथे में हिकु वक़्तु पयूं थियूं ॿुरनि। त हा, साईं जे फ़िलसफ़े ते त मरी जे माणी जानिब जो जमाल, मरी जे माणी साईं जीअरे मां आणिबो आहे। मरणा अॻे जे मुआ से मरी थिया न मात, हूंदा से हयात जीअणा अॻे जे जिया। हाणे मां छा कयां, फ़िलसफ़ो आहे। मां इन करे तव्हांखे अर्ज़ु रखियो त हिन फ़िलसफ़े खे सम्झण खां ॿिया बि फ़िलसफ़ा पढ़ो। नियो प्लाटोनिज़म ज़रूरु पढ़िजो। नियो प्लाटोनिज़म तसौफ़ जे क़रीब तरीन फ़िलसफ़ो, ऐं जंहिंखे ॼाण सां तव्हां साईं जे हिननि बैतनि मां ॾाढो लुत्फ़ वठंदा। ऐं मां चाहियां थो, ही दानिस्तनि मूं एजुकेशन इन फोकस में प्रोग्राम छो रखियो आहे त MA सिंधी कंदड़, साईं ते MPhil कंदड़, PhD कंदड़ तमामु घणा सॼण मां सुञाणा, यूनिवर्सिटीज़ भरियूं पयूं आहिनि। त उन्हनि खे हिकिड़ी थोरी इंस्पिरेशन वधाइण खां, हिकिड़ो उत्साह ॾियण खां, ऐं मुंहिंजे आम शागिर्दनि लाइ, आम माण्हुनि लाइ बि, जेकॾहिं तव्हां लतीफ़ सरकार खे नथा पढ़ो त तव्हां सिंधीअ जो मज़ो न वठी सघंदव, सिंधी ॿोली खे ॼाणो नथा। साईं वटि भंडार आहे लफ़्ज़नि जो। जेकॾहिं सिंधी खे महफ़ूज़ कयो आहे त उहो साईं पंहिंजे रसाले में महफ़ूज़ कयो आहे। सिंधी ज़बान जो मज़ो वठणु चाहियो था त साईंअ खे पढ़ो, ऐं गहरे फ़िक्र ऐं फ़िलसफ़े सां पाण खे आरास्ता करणु चाहियो था त साईं खे पढ़ो, पर मज़े सां। जॾहिं इहे लाइनियूं मूंखे हिकु हिकु लाइन मूंखे मिलंदी हुई त मां ग़र्क़ थी वेंदो हुउमि, ऐं उन जा अहिड़ा मज़ा मूंखे मिलंदा। हिकिड़ी ॿी लाइन, जॾहिं मां तसौफ़ जो शौक़ु रखियो, तसौफ़ जे फील्ड में आयुमि, उन लाइन जो ज़िक्र थो कयां, तव्हां इन जो मज़ो वठो, ऐं पोइ मां साही तां मोटी तव्हां सां इन ते गौर कंदुमि। हिन लाइन खे गौर सां ॿुधिजो। वाह वाह। कातिल कमाई करे विह माखी जे कन, वटां वेही तन पीज के प्यालियूं। कातिल कमाई करे विह माखी जे कन। रिसेस, वक़फ़ो, ब्रेक।
वेलकम, भली करे आया। वक़्तु जो मूंखे वरी इंडिकेशन मिलियो आहे, तमामु थोरो वक़्तु आहे। साईं, रूहानी कमाई जी ॻाल्हि आहे जेके अहिड़ी कमाई कनि था जंहिंखे साईं चयो कातिल कमाई, पाण खे क़तल करण जो नालो आहे। जी, अहिड़ी कमाई जेका कातिल आहे, जेका कटे छॾे थी। मूंखे ख़बर आहे हिन पढ़णीअ ते मुख़्तलिफ़ असांजा शाइर मुंहिंजे नज़र में उनखे के सिफ़त कंदा आहिनि, के नाउन सां सॾींदा आहिनि। बराबर इन बहस खे फ़िलहालु छॾियूं था। मां पंहिंजी अर्ज़दास रखां थो, मूं वटि हीअ एडजेक्टिव आहे, सिफ़त आहे, कमाई खे करे थो क्वालिफाए कातिल। उहा कमाई जेका पाण कटण वारी, पाण खे क़तल करण वारी आहे। कातिल कमाई करे विह माखी जे कनि असांजे अंदरि गला, ग़ीबत, कीनो, हसद, तलब, दुनिया जी तलब ऐं हवस भरी पई आहे। हीअ वेह आहे। उहा वेह इन कमाईअ सां माखीअ में मटिजी वेंदी। माना जिते रुॻो तूं ही तूं, ॿी लात न लहज़े जेतिरी, तूं ही तूं उहा माखी आहे। हिते मां ही मां आहियां, त पाण खे कटण वारो कमु आहे। जी, उहे जेका कमाई कनि था, ही जेका सिलसिलो आहे, ही किताबनि जो न आहे। मुंहिंजा साईं, हंडाइज हीअं में अलफ़ संधी ओड़, त किताबनि जी कोड़ मंझां तो मालूम थिए। जेकॾहिं अल्फ़ जी ओड़ खे न हलाई हीअं में, किरोड़े किताब तो मां निकिरंदा। ही किताबी इल्मु न आहे। भली मुंहिंजे लॉजिक वारनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न बि अचे, पर मां इहा ॻाल्हि कंदुसि। ही दुनिया हिकिड़ी अलॻि आहे, ही दस्तूर हिकिड़ो निरालो आहे। त वे माखी जे कनि वटां वेही तन, इहो इल्मु किथां मिलंदो? सीने ब सीने। ही इल्मु लदनी आहे, ही नज़र जी बख़्शिश आहे। वटां वेही तन पीज के प्यालियूं, उहे जेकॾहिं का प्याली पीआरनी त पोइ तुंहिंजो कमु रास थी वेंदो, पोइ अंदरि तुंहिंजो उजरो थी पवंदो। त ही जेका फ़िक्र ऐं फ़िलसफ़े जी ॻाल्हि आहे, इहा साईं खां असांखे पले पए थी, ऐं इहा ॻाल्हि ई असांखे साईं खां सिखणी आहे। सिख रम्ज़ वजूद विञावण दी, नई हाजत पढ़ण पढ़ावण दी। अखर पढ़ अल्फ़ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदरि तूं जार, पना पढ़ंदे केतिरा। पढ़ियो पिया पढ़नि, कढ़नि कीन कलूब में, पाणा ॾोह चढ़नि जे वर्क वराइनि वितरा। तकड़ा तकड़ा किताबनि जा किताब पढ़ी छॾियो, अञा गुरूर वधंदो। साईं अहिड़ो गुरूर मौलाना रोम साईं जंहिंजो वॾो साथी, जंहिंसां सदाईं गॾु रखंदा मसनवी पाण सां, साईं जी इंस्पिरेशन। मौलाना रोम जहिड़ो आलिम शायदि को हुजे। मौलवी शम्स तबरेज़ खे जॾहिं इहो हुकुम थियो त बाबा हिन माण्हू खे खणणो आहे, वॾे तम तराक सां वाइज़ कंदा हुआ, दर्स ॾींदा हुआ, लेक्चर ॾींदा हुआ, माण्हुनि खे आशना कंदा हुआ। हेॾा रखियल किताब खणी दरिया में फिटी कयोंसि। हाणे हू शांति चुप दरवेश शम्स तबरेज़ मौलाना बाहि थी वियो। हाणे एॾे वॾे आलिम जा एॾा वॾा क़ीमती किताब, केरां ॼटां फिलाणा, तोखे ख़बर आहे तो छा कयो? शांति चुप। चईसि किताबनि ते करे एतिरो तकलीफ़ थी थिए। वरी हथु विझी किताब कढी ॾिनईसि। किताब जो हथ में झले मौलाना त हुन में पाणीअ जो फुड़ो बि कोन्हे, हिकिड़ो सुफ़ो बि आलो न आहे। चईसि हे कीअं कयो? चई इहो पाण खां पुछ न, पंहिंजो इल्मु हला न। त इल्मु हलाए त हीउ हिकिड़ो अलॻि सिलसिलो आहे। तंहिंजे करे ही लतीफ़ साईं चए थो त पढ़ण वारी ॻाल्हि खां वधीक आहे पाण विञाइण जो अमल, जेको असांखे सिखणो आहे। हाणे साईं जे कुझु दिलि थी चए साईं जी जमालियात खे ॿुधायां,
साईं जे प्यार करण जे अंदाज़नि खे ॿुधायां। वाह वाह, थोरो मज़ो वठिजे भला। अचो साईं जे चऊं था प्यार जे मज़मून ते। वाह वाह, जे क़याम मिड़नि तकर ओॾा सुपरी, कयो हेॾो इंतज़ारु, क़यामत में बि जेकॾहिं मिली पवनि न त जेकर ओॾा थिया, वेझा थिया, जल्दी मिलिया। हाणे कुझु प्यार जूं सीन्स थोरो लुत्फ़ु वठो। अंगण ताज़ी कुंडियूं, वाह वाह, सिंधी मुंहिंजा ॻोठाणा त आराम सां सम्झनि था। अंगण में ताज़ी कुंडियूं ॿधियल हुजनि, बहितरीनु असांजा, छो त माल वंदा मारू आहिनि न। हा, पखा पट सूहनि, सरही सेज, सुरही सेज, ख़ुशबू पई हले। सुरही सेज पासे प्री, मर पिया मींहं वसनि। जमालिया त ॾिसो, पासे प्री सुरही सेज हुजे ऐं मींहं पिया वसनि। हिन सीन खे इंजॉय करण खां छा हुजे, असां ऐं पिरिन होन बराबरि ॾींहड़ा। ईअं न त मां अवल मरी वञा, हूअ मूंखे सारे, हूअ अवल हली वञे, ऐं मुंहिंजा रब करीम असां ऐं पिरिन होन बराबरि ॾींहड़ा। हिकु हिकु लफ़्ज़ ते मुंहिंजा साईं गौर कजो, रसाले मां शहर कढी पढ़ो, मज़ो ईंदो ॾाढो तव्हांखे। त ही जेके असांखे साईं सिटूं ॿुधाइनि था, जेके ही नज़ारा ॾेखारिनि था, वाह वाह, उन्हनि जो को मुल्ह आहे? हा, ऐं कींझर हिंदोरो थिए, कहिड़ा कहिड़ा शहर तव्हांजे अॻियां ॿुधाइजनि त साईंअ जे फ़िक्र ऐं फ़िलसफ़े खे कहिड़नि कहिड़नि चैप्टर्स खे भुलिजे। हाणे ही हिकिड़ो बैत ॿुधो। जीअं से खूही नार वहन वारी गाॾिया, नार ॾिठो आहे तव्हां खूह ते, वाह वाह, उन में वारी गॾु पियो अचे थो पाणी। हीअंणो परियां धार निबेरियांसि न निबिरे, उहे अलॻि न थी सघंदी वारी पाणी। अहिड़ी तरह सां मुंहिंजो जेको हींयो आहे, इहे मुंहिंजे प्रिय खां अलॻि ॾाढो धायांसि थो, नथो निबिरे। याने ही जेका मुहबत जी पट्टी आहे, उहा वाह वाह, अलाए ज़हन में साईं जूं एॾियूं अकीचार सिटूं अचनि थियूं, वाह वाह। ढोल मखणे बांह, साईं गौर सां ॿुधजो, ढोल मखणे बांहड़ी प्रिय खणे मपांद। हाणे राति जो बांह ढोल जी अची वई आहे, सुबुह थियण वारो आहे, प्रिय न खणे पांद, इहो सुबुह न थिए, ही बांह तां परे न थिए। आउं पंहिंजो कांद लोकां लिकी रायां, कंहिंखे नज़र न अचां, ही घुघ जी चादर बि मथां पई हुजे, इहा बि परे न थिए। ऐं मुंहिंजो ढोल न खणे बांहड़ी, जेका मूंखे पाण सां मिलाए वेठी आहे, इहा बांह न खणे। साईं छा मां चवां, हाणे दिलि थी चए त वरी साईं जे फ़िलसफ़े ते कुझु ॿुधाइजे। मूं गुज़िरियल क्लासनि में ॿुधायो चुप, त साईं मां अञा हिकिड़ो ॿियो मज़मून अचे थो पियो, त न चुप खे हिते रखां थो, छो त मूमल राणे जो ई दास्तान जी आहे। साईं वॾो म्यूज़िकोलॉजिस्ट हो, जेकॾहिं मां हिन ते न ॻाल्हायो त साईं सां इंसाफ़ न कंदुसि। म्यूज़िशन न, तव्हांजी धरती किताबनि में लिखियलु आहे। लतीफ़ साईं राग रागड़ियुनि जो बादशाह हो, पूरे इल्म खे ॼाणंदो हो, ऐं साईं जे राग रागड़ियुनि खे जेकॾहिं ॻाइण वारो हुजे त अॼु बि उनजो तव्हां ॾिसी सघो था। मूंखे भगत कंवरराम जो हिकिड़ो इंसिडेंट थो अचे, अब्दू चक जे भरिसां नंढिड़ो ॻोठु आहे, उन में साईं भगत पिया कनि। 1.5 साल गुज़री वियो, बरसाति न पई, मींहुं न पियो हो, हथ ॿधी चऊं साईं तव्हां सारंग ॻायो, सारंग बरसाति जो सुर आहे। चई साईं बाबा मां कंवर खे कहिड़ी ताक़त आहे, हे निमाणा हूंदा आहिनि,
चई साईं अलाह जे वास्ते। चई बाबा मां सारंग ॻायां थो, रब खे रहम पवे। भगत कंवर पंहिंजे पूरे जज़्बात में हो लिव लॻी वेंदी, वजद में अची वेंदो हो। जॾहिं सारंग आयो त मींहुं अहिड़ो ज़ोर सां पियो जो उहे भगतनि खे पंहिंजा इहे साज़ वग़ैरह खणी अंदरि वञिणो पियो, तेज़ मींहुं पियो। हे इन करे मां हितां जे साईं जे सुर जी ॻाल्हि थो कयां। साईं जो सभु सुर ज़बरदस्त आहिनि। राति जो 1 बजे ॻाइबो आहे, 12 राति खां पोइ ॻाइबो आहे। जेकॾहिं ॻाइणु कंहिंखे अचे ऐं माण्हू न रोए, या त हुनखे ॻाइणु नथो अचे। साईं जी म्यूज़िकोलॉजी मां तव्हांखे छा ॿुधायां। साईं जेको असांखे तंबूरो ॾिनो आहे न, जंहिंमें हिकिड़े तार जो आहे, हाणे इन ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो, मूंखे थोरी राग विद्या आहे, पर मां साईं जे जटराव खे, हुनजे डिक्शन खे, हुनजे तजनीस हरफ़ी खे, त मूमल राणो राति जो 12 बजे खां पोइ ॻाइबो आहे। ऐं जेकॾहिं को ॻाइण वारो हुजे, हाणे मूंखे रियाज़ कोन्हे, मूं चयो त मां ॼाणंदो बि आहियां ऐं थोरो ॻाईंदो बि आहियां, पोइ बि मां हिकु सिट सिर्फ़ु मूमल राणे मां तव्हांखे ॿुधायां थो। थोरो ख़ामोशी सां अदा न ॻाल्हायो भाउ, 1 मिंट लाइ ही हिकिड़ी सिट ॿुधो, तव्हांजे अंदरि में घर करे वेंदी। मां वरी थो चवां त काश मुंहिंजो रियाज़ थियल हुजे। हा, सूढा तुम्हें सा अलानत राणा घणा हिन राज में, अल्लाह ओ जीवे राणा 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 बेली मोट करे, मेड़ मुझां थी में धरा पांद गिचिया गल पाए, अल्लाह तंहिंखे का समझाए, मुंहिंजे राणे खे रहम पवे को दूर वञो ॾींहं लाए।